अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नाज़रीन, एशिया जे अज़ीम ॾाहे जनाब शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शहादत जो ॾियारो आहे। सॼे मुल्क में इन हवाले सां तक़रीबूं थियनि पियूं। पाकिस्तान में क़ाइद मोहम्मद अली जिन्ना खां पोइ जेकॾहिं का वॾी शख़्सियत को वॾो सियासतदान पैदा थियो त उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ई हो। अॼु हुनजा मुख़ालिफ़ बि उनखे मञनि था। पाकिस्तान खे एटमी प्रोग्राम ॾिनई, इस्लामी दुनिया जो हिकिड़ो वॾो ब्लॉक जोड़ण जी कोशिशि कई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे। उन खां सवाइ रोटी कपिड़ा ऐं मकान जो जेको हुन नारो ॾिनो। हिकिड़ी वॾी ॻाल्हि जेका अॼु जी जेका मुल्क जी सियासत आहे, करप्शन जो जेको ज़िक्र थिए थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इहो क्रेडिट बि वञे थो त हुनजो जेको हुकूमती दौर हो उन में उन ते कॾहिं हिकु पैसे जी बि करप्शन जी जेको इल्ज़ाम न आयो। उन खां सवाइ मुल्क में जेका जमहूरी सियासत हुई, ख़ासि करे 1973 जो पहिरियों मुतफ़िक़ा आइन उहो ॾियण वारो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, पाकिस्तान ठहण खां पोइ इहो पहिरियों आइन हो ऐं उन में सभिनी दुरियुनि खे मुतफ़िक़ करणु, उन में मज़हबी जमातूं बि हुयूं, क़ौम परस्त जमातूं बि हुयूं, सभिनीनि जो इतफ़ाक़ राय पैदा करणु इहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शख़्सियत जो ई करिश्मो। ऐं अॼु जेको हीउ प्रोग्राम आहे उन में ज़िक्र इन ॻाल्हि जो बि कंदो हलां त जेको गुज़िरियल दौर हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो रेफरेंस मोकिलियो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जेको अदालती क़त्ल थियो उन हवाले सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उनखे ॿुधे। छो त उन बेंच में जेके जज शामिल हुआ उन्हनि बाद में इक़रार कयो त इहो सियासी फ़ैसिलो हो, अदालती क़त्ल थियो आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो। पर 6 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे। सुप्रीम कोर्ट उहो रेफरेंस अञा ताईं उनजी बाक़ाइदा सुनवाई बि शुरू न कई आहे। मूंखे जॉइन कयो आहे जो कि प्रोग्राम में सीनियर तजदीद निगार ऐं कालम निगार जनाब सिकंदर हुलियो साहब ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी जनाब शाकिर सोलंकी साहब। तव्हां ॿिन्ही खे भलीकार। सिकंदर, शुरू करियूं भुट्टे साहब जी शख़्सियत ते। हाणे जेकॾहिं माण्हू ॻाल्हाइण त अचे त केतिरा ई कलाक वेही ॻाल्हाए सघे थो, पर बुनियादी शइ जेका रेफरेंस वारी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहियो पिए त जेको इहो क़त्ल थियो अदालती क़त्ल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो, त उन हवाले सां सुप्रीम कोर्ट इनखे ॿुधे ऐं जेको फ़ैसिलो उन हवाले सां पंहिंजी हिकिड़ी राय ॾे। हिकिड़ो ज़ाहिर अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा जेके मुख़ालिफ़ बि आहिनि उहे बि इहा ॻाल्हि मञनि था त इहो जेको ॾोह हो उन में फाई जी सज़ा न पई थी सघी। ख़ुदि उन्हनि जजिस जिन उन वक़्तु उन हक़ में फ़ैसिलो ॾिनो उन्हनि बि बाद में अची पछतायो। त सुप्रीम कोर्ट आख़िर इहो रेफरेंस छो न पई ॿुधे, जेको अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कुझु ॾींहं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस में बि चयो त हिकिड़ो सियासी जज हो जंहिं असांजे ख़िलाफ़ु इन क़िस्म जा फ़ैसिला ॾिना। उन दौर में असां ॾिठो त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु फ़ैसिला हुआ, ॻाल्हियूं हुयूं, शयूं हुयूं, रेफरेंस हुआ, पिटीशनूं हुयूं, उहे त ॿुधियूं वयूं, पर हीउ जेको अहम केस हो, तारीख़ी केस हो, उनखे इग्नोर कयो वियो। अथा ॻाल्हि इहा त 4 अप्रैल अॼु हिकिड़ो बदबख़्त ॾींहुं आहे असांजे लाइ बि, मुल्क जी जमहूरियत लाइ। त हिकिड़ो वॾो एहसास माण्हू भुट्टे साहब जे शकिल में 3 ऐं 4 वारी राति ते हिन ई इस्लामाबाद जे भरिसां रावलपिंडी जे अडियाला वारो मक़ाम, जेको पुराणो जेल हो जेको हाणे त पार कई जे सूरत मां, उते हुनखे हुननि फांसी सज़ा ॾिनी ऐं खणी विया ऐं भुट्टे साहब खे जी तदफ़ीन थी गड़ी ख़ुदाबख़्श में। उन वक़्तु जॾहिं सम्झो पियो वियो मिलिट्री जनता इहो सम्झो त चंद माण्हू ईंदा, जनाज़े ते निमाज़ बि उन्हनि मुकमल करणु न ॾिनी, ख़ानदान जा फ़र्द बि शामिल न हुआ। हुननि जो ख़्यालु इहो त शायदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी जेका मिथ आहे, जेका हीअ सॼी कहाणी आहे ख़तमु थी वेंदी, तदफ़ीन खां पोइ मामला ॿिए तरफ़ हलिया वेंदा। पर भुट्टो साहब 38 साल मुल्क में गुज़रिया आहिनि, अॼु 38 साल थियण वारा आहिनि। उहो जेको हिकिड़ो भुट्टे साहब जो सहर हो उहो वधंदो रहियो ऐं ज़ाहिर वधंदो रहियो त इहो मुतालबो बि वधंदो रहियो त भुट्टे साहब खे जेका फांसी आई, जेको क़त्ल जो मुक़दमो जंहिंमें हुनखे फासायो वियो, ज़िया हक़ जी ज़ाहिर हुन में हिकिड़ी मेलफ आई हुई ऐं बदनियती शामिल हुई, उन खां वधीक बदिलो ऐं वारी नियत शामिल हुई, त उहो मुक़दमो सही हो या ग़लति हो। अवामी अदालत, आज़ाद वकीलनि ऐं जजनि जी अदालत ऐं माण्हुनि जी जेका मजमूई तौर ते राय रही आहे उहा इहा रही आहे त इहो हिकिड़ो जुडिशल मर्डर हो, अदालती क़त्ल हो। पर हाणे अदालत क़त्ल बि थी वियो, क़त्ल ते अमल बि थी वियो, हाणे छा थिए? त इन जे लाइ हिकिड़ो बार बार पीपल्स पार्टीअ में हिकिड़ी सोच रही मोहतरमा जी ॿिन्ही हुकूमतुनि में। पोइ दफ़े बि त मोहतरमा ऐलान कयो MRD जे ज़माने में जॾहिं असां ईंदासीं गवर्नमेंट में त खणी वेंदासीं सुप्रीम कोर्ट में, त इन सॼे केस जो तव्हां ॿीहर फ़ैसिलो कयो। हाणे ॿीहर फ़ैसिले में ज़ाहिर आहे ख़ुदा न ख़ासा भुट्टो साहब ज़िंदा थी त न ईंदो ऐं इन जो मक़सदु को बदिलो वठणु बि न आहे, पर जस्ट फॉर करेक्टिंग द कोर्स ऑफ हिस्ट्री, तारीख़ जो क़िबलो दुरुस्त करण जे लाइ इहो फ़ैसिलो थियणु घुरिजे हा। त इन तनाज़ुर में 2011 में हीअ अप्रैल जेका 4 आहे, हिन खां 2 ॾींहं अॻु
ज़रदारी साहब 6 साल अॻु मोकिलियो सुप्रीम कोर्ट में, तॾहिं इफ्तिखार चौधरी बि हो। तव्हां पाण पंहिंजे प्रीएम्बल में ॻाल्हि कई, उन्हनि ॾींहंनि में इफ्तिखार चौधरी ऐं पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो पाण में तज़ाद हलियो पियो, ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो इंप्रेशन ॾियण जी कोशिशि कई ऐं तमामु वॾे टेंजिबल सॉलिड तरीक़े सां, त भुट्टे साहब जी शहादत खां वठी मोहतरमा जे ॿिन्ही हुकूमत जे डिसमिसल खां वठी ऐं हाणे गिलानी साहब जी पॉसिबल डिसमिसल ताईं हमेशह असां अदालती ज़्यादतियुनि ऐं ॾाढाइनि जो शिकार थींदा रहिया आहियूं। पर ॿिया मामला त ख़ैर पंहिंजे जाइ ते, मोहतरमा जी हुकूमतूं पंहिंजे जाइ ते, गिलानी साहब जी नाअली ऐं बर्ख़ास्तगी पंहिंजे जाइ ते, पर हीउ जेको पीपल्स पार्टी जो क़ाइदो हो, जंहिं हीउ जमहूरी ख़्वाब ॾिठो, मुल्क बि जोड़ियो ऐं उनखे तव्हां इन हिकिड़े जड़तू केस में फांसाए फांसी ॾेई छॾी, त उनखे ॿुधो वञे। ऐं उन वक़्तु जजिस में हिकिड़ी इंक्लिनेशन बि हुई जजिस मूवमेंट खां पोइ 2007, 8, 9, 10 में, त असां कई माज़ी में ग़लतियूं कयूं आहिनि, कई असां नज़रिए ज़रूरत केस ॿुधाया आहिनि, मार्शल लॉ जे शाम में, हंज में, पाशे में असां कई कम कया आहिनि। उन मां हिकिड़ो भुट्टे साहब जो मुक़दमो, इहा बदकिस्मती 6 साल थी विया आहिनि, अॼु ताईं उन केस जे बारे में उन्हनि उहा केस जो फाइल वठी शिकायत दर्ज करे छॾी, पर न उनजी कॾहिं ॿुधणी लॻी। पहिरियां इहो आयो त फारूक जेको सॉरी जेको ही बाबर रहमान वकील हो, बाद में बाबर रहमान जेको लाइसन हो मुअतल थियो, वरी पीपल्स पार्टी हिकिड़ो ॿियो वकील ॾिनो। पर हिन वक़्तु इहो त कोर्ट जी ज़िम्मेदारी आहे। इफ्तिखार चौधरी वियो, 3-4 तकड़ा जस्टिस हलिया विया। हाणे जेको साकिब निसार आहे, उम्मीद इहा करणु घुरिजे, वरी बि इहो मुतालबो मुंहिंजो ख़्यालु वधणु घुरिजे त इहो कोर्ट ॿुधे। ऐं जेको नसीम हसन छा चयो, जेको जज हो सुप्रीम कोर्ट जो उन बैच जो, उनखां पोइ कई ॿिया जजिस आहे जिन इक़रार कयो, उहे समूरा एक्टर्स जेके इक़रार कंदा रहिया ऐं बार बार पछतावे जो इज़हार कंदा रहिया, त इन करे हीअ तारीख़ जो क़िबलो दुरुस्त करण लाइ तमामु ज़रूरी आहे त हीउ प्रेशर वधे ऐं सुप्रीम कोर्ट खे वंस एंड फॉर ऑल हिन केस जो फ़ैसिलो करणु घुरिजे। ऐं ज़ाहिर इहो तारीख़ में अहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि ऐं अहिड़ा रेफरेंसिस सदर पाकिस्तान सदर जे हैसियत में 186 आर्टिकल आइन जो उन तक मोकिलींदो रहियो आहे। अॻ में 6-7 रेफरेंसिस विया आहिनि जॾहिं फ़ैसिला कोर्ट बाउंड आहे उन ई आर्टिकल जे सब आर्टिकल 2 में इहा बाउंड आहे, त उन जे मुतलिक़ का न का राय पोइ उन जे हक़ में या ख़िलाफ़ ज़रूरु सुप्रीम कोर्ट ॾींदी ऐं वापसि ऐवान सदर मोकिलींदी। हाणे ऐवान सदर ममनून हुसैन आहे, मे बी का ॿी सूरत हाल हुजे, ऐं मे बी ममनून हुसैन इहो रेफरेंस ई वापसि वठण जो सोचे, पर मुंहिंजो ख़्यालु इहो नवाज़ लीग लाइ मुमकिन न हूंदो ऐं पीपल्स पार्टी लाइ इहो अञा वधीक आइडियल सूरत हाल हूंदी। इन ॻाल्हि खे वधीक प्रेशर ॾियनि ऐं हिकिड़ो दफ़ो फ़ैसिलो थियणु घुरिजे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे तव्हां अदालती तरह सां क़तलु कयो ऐं हेॾो वॾो एहसास माण्हू ईअं अदालती क़तल जे लाइ जो हुन डिज़र्व नथी कयो। ॾिसो, जॾहिं 88 में मोहतरमा जी हुकूमत आई, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत बरतरफ़ करे मार्शल लॉ लागू थियो, 79 में उनखे फांसी बि ॾिनी वई। मोहतरमा 88 में आई त मोहतरमा पंहिंजे वालिद जे अदालती क़तल ते यानी कि जेको एक्शन खणणु खपे आहे हुकूमत में अचण खां पोइ या का इंक्वायरी थियणु खपे आहे, कुझु बि न कयो। उन वक़्तु एस्टेब्लिशमेंट सां जेका डील थी, असलम बेग, ग़ुलाम साह ख़ान, उन सभिनी खे क़बूल कयो वियो। उन खां पोइ वरी ॾिसूं था जॾहिं मोहतरमा जी शहादत 2007 में थी, 2008 में पीपी इक़्तिदार में आई, 5 साल गुज़री विया पर मोहतरमा जे क़तल जो सुराग न लॻो, फ़ैसिलो न थियो। अॼु ताईं मोहतरमा जी जेको क़तल केस आहे उहो रावलपिंडी जी ख़ासि अदालत में सुनवाई हेठि आहे, जज मुक़ररु नथा थियनि, उन जो अञा ताईं फ़ैसिलो न अची सघियो आहे। पीपल्स पार्टी पाण छा कयो आहे? रेफरेंस चलो अदालत में मोकिले छॾियो, अदालत न ॿुधो, हिननि जूं हुकूमतूं आयूं, हिननि सां हेॾा वॾा कहर थिया, पीपल्स पार्टी जो पंहिंजो किरदारु कीअं था ॾिसो तव्हां? अता इशू इहो आहे त जीअं बेनज़ीर भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो क़तल मर्डर जो जेकॾहिं को पैरवी न करे सघी या बीबीए जे मर्डर जी पीपल्स पार्टी पैरवी न कई, ज़रदारी साहब या बाक़ी जेका पार्टी आहे, ईअं बीबीए जे दौर में मुर्तज़ा भुट्टो शहीद थियो, उन जी बि बीबी ख़ुदि कुझु न करे सघी, बीबीए जी हुकूमत हली वई। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके हाई प्रोफाइल मर्डर हूंदा आहिनि, इहो आम सादा मर्डर त आहिनि कोन, कंहिं हिकिड़े माण्हूअ वञी कंहिंखे क़तलु कयो हुजे। हिननि जा जिन जा पहिरां हिननि क़तलनि जा पहिरां वञनि था, मतिलबु इदारनि ॾांहुं इशारा ईंदा आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो क़तल अॼु बि चयो सम्झो थो वञे थो अदालती क़तल आहे। जॾहिं इहे इदारा मुलविस हुजनि, इन्वॉल्व हुजनि, त उहे जेका पार्टी अचे थी ॿीहर इक़्तिदार में, त उहा शायदि जेको तजियो जेको हमें सम्झ में ईंदो आहे, असांखे ईंदो आहे, त माना लॻंदो ईअं आहे त हू शायदि इहे तइ करे था अचनि शयूं त बाबा हिननि शयुनि खे, हिननि मामलनि खे तव्हां न छेड़ींदव, तव्हांखे इक़्तिदार ॾियूं था। सही।
ऐं ईअं बीबीअ खे बि शायदि हिकु त बीबीअ लाइ वॾी ॻाल्हि इहा हुई त माना जमहूरियत बहाल थी, ज़िया जो दौरु ख़तमु थियो, कारो दौरु ख़तमु थियो, अमरियत वई ऐं जमहूरियत बहाल थी, बीबीअ खे इक़्तिदार मिलियो, इहो बि वॾी हिकिड़ी नेमत सम्झी वञी पई उन वक़्तु। ऐं हाणे बीबी शायदि मतिलबु जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे क़त्ल जे मामले ते जेकॾहिं मामिलो खणे हा त शायदि हुकूमत बि एतिरा ॾींहं बि कोन हलिया जेतिरा महीना कुझु हली, 18 महीना या कुझु जेतिरा बि हली एतिरा बि कोन हलिया, त हीअ इन जे करे शायदि हीअ पैरवी नथा करे सघनि, पंहिंजे जेके बि क़त्ल आहिनि पंहिंजे वारसी नथा करे सघनि, त जेकॾहिं ईअं कंदा त पोइ इक़्तिदार में बि कोन ईंदा ऐं पोइ जमहूरियत बि बहाल शायदि न कराए सघंदा, त पोइ हाणे इहे मसइलतूं आहिनि पार्टीअ जूं। हाणे आसिफ अली ज़रदारीअ खे सलाम आहे, हिमत कयईं त रेफरेंस घटि में घटि मोकिलियाए, उनखे सुप्रीम कोर्ट खणी दराज़ में रखी छॾियो आहे ऐं उन ते दज़ी चढ़े पई, पर उहो सुप्रीम कोर्ट जो अमल आहे। लेकिन आसिफ अली ज़रदारीअ खे वरी बि शाबस हुजे त इहो माना हिकिड़ी तारीख़ जी हिकिड़ी दुरुस्तगीअ जे लाइ हुन माना हिकिड़ो रेफरेंस सुप्रीम कोर्ट में मोकिले छॾियो, बाक़ी मोहतरमा जे क़त्ल जी जांच न कराई 5 साल में, इहो कर्ज़ु आहे। ऐं ख़ुदि आसिफ अली ज़रदारीअ जे हवाले सां पार्टी हाणे हिन महिल पार्टीअ जो हशर छा आहे, हाणे हिन वक़्तु त पार्टी न मोहतरमा जी रही आहे न ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी रही आहे। अलामती तौरु तव्हां चई सघो था त हीअ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी या भुट्टनि जी पार्टी आहे, पर हिन पार्टीअ जूं जेके असुल हाणे वागू आहिनि उहे त ज़रदारी फैमिलीअ वटि आहिनि बिल्कुलु। ऐं जेकॾहिं बिलावल आहे त उहो सच त इहो आहे त बिलावल बि ज़रदारी आहे, हीअ त खणी बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो नानू आहे भुट्टो, इन जे करे उहो लॻाए थो त जीअं माना पार्टी माना मज़बूत रहे, टुटे न, इन जे करे अलामती तौर ते हुनखे भुट्टे जो नालो ॾिनो हूंदो, बाक़ी त आहे त ज़रदारनि जे हवाले पार्टी। सही। नाज़रीन, टाइम आहे ब्रेक जो, असां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार फिक्र त तव्हां हाणे ज़ाहिर आहे असां उन वक़्तु उमिरि एॾी कोन हुई जो अखियुनि सां भुट्टे जो उहो सहर ॾिसूं, पर जेको पढ़ूं था, जेके वीडियोज़ ॾिसूं था, त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जीअं अवाम खे बेदार कयो, उन्हनि में सुजागी आंदी, अवाम खे गॾु खणी हलियो, जंहिं क़िस्म जा उन जूं तक़रीरूं ॾिसूं था। पाकिस्तान में उन जे पाए जो को सियासतदान असांखे न भुट्टे साहिब खां अॻु में नज़र थो अचे न पोइ थो नज़र अचे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद में थोरो घणो असांखे नज़र आयो अक्स शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो, पर वरी उहो नथा चई सघूं। अवाम जेका सपोर्ट कई पीपल्स पार्टी जी, उन जे एजेंडा जी, ऐं जीअं हमेशह सपोर्ट कई पाकिस्तान में, सवाइ आमरियतुनि जे बाक़ी कॾहिं बि ईअं कोन थियो त अवाम पीपल्स पार्टी खे रद्द कयो हुजे, उनखे वोट न ॾिनो हुजे। जॾहिं बि साफ़ शफ़ाफ़ चूंडूं थियूं आहिनि त अवाम भरपूर मैंडेट ॾिनो, 2008 ताईं बि असां ॾिसूं था। पर पीपल्स पार्टी अॼु किथे वञी बीठी आहे, उहो सॼो जेको अवामी हिमायत हुई अॼु पीपल्स पार्टी लाइ असांखे नज़र नथी अचे। तव्हांखे कहिड़ा सबब नज़र अचनि था जेको पीपल्स पार्टी जेका एतिरे उरूज ते हुई ऐं हाणे जिते बीठी आहे? अता हिकिड़ो त जेको तव्हां चयो त भुट्टो साहिबु जीअं त हू त वॾो रोल मॉडल हो, अवामी मोबिलाइज़ेशन जो बादशाह हो, ऐं सियासत खे ड्राइंग रूमनि मां कढी प्लेग्राउंड्स में ग्राउंड्स ते खणी आयो। उन जो को मटसानी त हिन वक़्तु मोबिलाइज़ेशन में कोई कोन्हे को। मोहतरमा बि तमामु वॾी पावरफुल सियासतदान हुई, ज़ाहिर आहे उनजो ख़ाल त हिकिड़ो भरिजी कोन थो सघे। उनखां पोइ ग्रेजुअली पीपल्स पार्टी ॾिसो त पॉपुलरिटीअ में कॾहिं इलेक्शन में कॾहिं किरंदी रही आहे, कॾहिं चढ़ंदी रही आहे। तव्हांखे यादि आहे उनखां पोइ ज़ियोलग जे दौर में 85 में गैर जमाती इलेक्शन थियूं त तमामु पीपल्स पार्टी ते बाइकआउट कयो। 88 में पीपल्स पार्टी आई की हंग पार्लियामेंट सां, बाद में वरी पीपल्स पार्टी तव्हां ॾिठी त वरी 96 में वरी रिवाइव न कयो। 99 खां पोइ सूरत चेंज जी। 2002 में वरी पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वॾे वॾी पार्टी थी उभरी। 2008 में तव्हां ॾिठो त वारा गवर्नमेंट में आया। 13 में त बिल्कुलु बुरो हाल हो। होरियां तव्हांखां गिलगित वई, कश्मीर वियो, पंजाब जी सूरत ॾिसो था, 4000 6000 10,000 वोट मिलनि था। अञा हाणे उहे कोशिशि कनि पिया। त इहा त हक़ीक़त आहे त हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो इलेक्शन जे एतबार खां ऐं जेकॾहिं पंजाब जी पॉलिटिक्स कयो था ऐं पाकिस्तान जी पार्लियामेंट में तव्हां अचण था चाहियो वॾे पैमाने ते, ॿीहर तव्हां बेशक कोलिशन में अचो, अगरि सिंगल लार्जेस्ट पार्टी उभरण खां पोइ तव्हां वटि फुल मैंडेट न आहे 2/3 मेजॉरिटी या सिंपल मेजॉरिटी, त उनजे लाइ त वॾी महिनत घुरिजे। पीपल्स पार्टी जो उहो हाल त तमामु बुरो आहे। इहो ॻाल्हि हिन ते लिखी चुका आहियूं असां पाण, माण्हू ॻाल्हाए चुका आहिनि, शाकिरनि त बहितर ॻाल्हाए सघे थो, तव्हां पाण सूरत ॾिसो पिया। हाणे हुनजे पुठियां जेको रीज़न जेको तव्हां चओ था, हिकिड़ो त भुट्टे साहिब खां पोइ पार्टीअ जो हाल मोहतरमा भरे चुकी, क़यादत वारो।
मोहतरमा जे वञण खां पोइ तव्हां ॾिसो त मोहतरमा जी शहादत 2007 में थी आहे ऐं 2017 आहे, ऑलमोस्ट 10 साल थियण वारा आहिनि, 9.5 साल थियणा आहिनि। उहो ख़ाल जेको क़यादत जो आहे हिन महिल ताईं उहो उन तरह सां भरिजी न आहे सघियो। जेतोणीकि क़यादत बिल्कुलु मोहतरमा जे शहादत जे 3 ॾींहं टीजे ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे मिली, ज़रदारी साहिब हुनखे रन थो करे एज़ अ को चेयरमैन, उनजी भेण बि पॉलिटिक्स में इन्वॉल्व आहे, सीनियर लीडरशिप बि आहे, पर अञा ताईं पीपल्स पार्टी जो सही तरह सां अवामी अंदाज़ में, इलेक्शनी अंदाज़ में, फुल फ्लेज पावर में पेर उन तरह सां पावरफुल न लॻी सघियो आहे। पोइ हुकूमत बि यकीनन उनमें सिंपथी वेव हुई जेका 2007-8 में इलेक्शन थी, उनमें ज़ाहिरा मोहतरमा जी शहादत हुई, पोइ कोलिशन सां आया, पर उन वक़्तु उनजे बावजूदि बि पंजाब पीपल्स पार्टी खे न मिली सघियो। हाणे त सूरत हाल तव्हां ॾिसो था त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में पीपल्स पार्टी जे लाइ हाणे कुझु बहितर सीनारियो थियणु लॻो आहे, जो PTI जो जेका पोज़ीशन आहे पंजाब में थोरी टुटी आहे, जेको ख़ाल पीपल्स पार्टीअ छॾियो हो 2013 में, ऐं ज़ाहिरा PTI भरण जी कोशिशि कई त PP कोशिशि करे पई, उनजे बावजूदि PP जी सूरत हाल अॼु बि इलेक्शनी एतबार खां ॾाढी बुरी सूरत हाल आहे। उनजो रीज़न हिकिड़ो वॾे में वॾो इहो रहियो आहे, हिकु त क़यादत वारो, ऐं ॿियो कुझु मामलनि में उन्हनि पंजाब में मुल्की तौर ते सियासत अहिड़ी कई आहे, उन में ॾिसो हिकु त पीपल्स पार्टी खे मुवाफ़िक़ हालतूं न आहिनि। गिलानीअ सां या गवर्नमेंट सां 5 साल अदालतूं छा कंदियूं रहियूं तव्हांखे मतिलबु चलो इहो मञे था छॾियूं त गिलानी साहिबु बिल्कुलु तोहीन अदालत कई हूंदी, छा तोहीन अदालत में वज़ीर आज़म घर मोकिले छॾिबो? इहो मिसाल आहे, उनखे ताहयात बि तव्हां नाल करे छॾींदव। अच्छा, अहिड़े तरीक़े कार सां हिकिड़ो अदालती फ्रंट ते वरी ॿियो पीपल्स पार्टी जो सोने ते सुहागो पंहिंजो गवर्नेंस वारो हालत बि ॾिसो था सिंध वारी ऐं साॻे मुल्क में, उहो बि का सूरत हाल सुठी कोन्हे का। त इहो वॾो चैलेंज आहे, हिकिड़ो गवर्नेंस जे फ्रंट ते, हिकिड़ो अदालती फ्रंट ते, हिकिड़ो मक़बूलियत ऐं लीडरशिप जे फ्रंट ते। हाणे पार्टी खणी कीअं थी अचे 2018 में, कोशिशि त बिलावल साहिबु, ज़रदारी साहिबु ऐं टीम अप कनि पिया, उनमें सीनियर लीडरशिप में साईं ख़ुर्शीद शाह या एतज़ाज़ हसन या काफ़ी पार्टीअ में ॿिया बि क्रॉस करंट्स आहिनि जेके अॻिते पोइ थियनि था, इहे मिली टीम अप करे हाणे कीअं था अचनि, इहो हिकिड़ो वॾो सुवाल बि आहे ऐं ख़ाल बि आहे। हाणे पीपल्स पार्टी अगरि भरे थी वञे त पोइ इहो साबित थींदो त भुट्टे जो ख़ाल जीअं मोहतरमा भरियो त मोहतरमा जो ख़ाल जेका मौजूदा लीडरशिप आहे उहा कीअं भरींदी, ऐं केतिरो पावरफुल हूंदी, इहो ख़ुदि सुवालु आहे हिन वक़्तु। उनजो सुवाल जो जवाबु इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त अरिड़हं मिली वेंदो। सही। शागिर 77 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जी हुकूमत खे बरतरफ़ कयो वियो, 79 में शहादत उन्हनि जी थी, पोइ इहे 10-11 साल मोहतरमा आमरियत जो शदीद सख़्तीअ वारो दौर हो, उनमें मोहतरमा बि PP जा कारकुन उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, कोड़ा फटका क़ैद सभु कटिया, पोइ 89 में उन्हनि खे हुकूमत मिली ऐं उहा बि थोरे अरसे लाइ मिली, 1.5 साल खनि लाइ। हिते मोहतरमा जी शहादत थी 2007 में ऐं 2008 में ई पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची वई, का स्ट्रगल कोन हुई, के सख़्तियूं कोन हुयूं, के क़ैद कोन हुआ ऐं हालतूं मुवाफ़िक़ हुयूं, तव्हांखे इक़्तिदार मिलियो ऐं 5 सालनि लाइ मिलियो। ज़ाहिर जेको भुट्टे साहिब खां पोइ पहिरियों भेरो जो पीपल्स पार्टी अहिड़े तरीक़े सां हुकूमत कई पाकिस्तान में, मौक़िया हुआ, उन मौक़ियुनि खे हासिलु न कयो। पार्टी जेके चवनि था त ज़िया ऐं मुशरफ़ बि ख़तमु न करे सघिया, उहा हिन हुकूमत ऐं हुन हुकूमत जी पॉलिसियुनि जे करे अॼु ख़तमु थी आहे। मूंखे यादि आहे इहो कुझु महीना पहिरियों जॾहिं ज़रदारी साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस कई ज़रदारी हाउस इस्लामाबाद में, त तव्हां इहो हिकिड़ो सुवालु उथारियोसि ऐं पंहिंजे आर्टिकलनि में बि इहो आर्टिकल्स में बि इहो लिखंदो रहियो आहियां त वाक़ई इहो हिकिड़ो सुवालु उथारियो पियो वञे त जेका पीपल्स पार्टी ज़िया 11 सालनि में, मुशर्रफ 9 सालनि में, 2 डिक्टेटर पंहिंजे 20 सालनि में जंहिं पार्टीअ खे तबाह न करे सघिया, उन पार्टीअ खे 7 सालनि में आसिफ अली ज़रदारीअ जेको 2 डिक्टेटर कमु न करे सघिया, उहो ज़रदारी साहिबु करे ॾेखारियो ऐं पार्टी वाक़ई तबाह हुआ हिन वक़्तु। तव्हां पोइ इलेक्शन खे ॾिसो, चलो उन में हिकिड़ी शइ इहा बि हुई त पीपल्स पार्टीअ खे ॿाहिरि निकिरणु कोन वियो, इलेक्शन कैंपेन करणु कोन ॾिनी वई, जिते निकिरे पई त उते या त थ्रेट हुयो धमाकनि जो, इन जे करे हुननि खे जेके राइटिस्ट ऐं लेफ्टिस्ट में तक़सीम कयो वियो। जेके लेफ्टिस्ट हुयूं, खाबी दुर वारियूं जेके पार्टियूं हुयूं, ANP, पीपल्स पार्टी, इन क़िस्म जी उन्हनि खे कैंपेन उन्हनि खे कैंपेन न हलाइणु ॾिनी वई। पर उन जे बावजूदि इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त पीपल्स पार्टी तबाह हाल आहे। पीपल्स पार्टी जो हशर इहो आहे त माना हू जेको बल्दियाती इलेक्शन थियो कंटोनमेंट बोर्ड में, उते उमेदवार जंहिंखे टिकट ॾियनि पिया पीपल्स पार्टीअ जी, त उन्हनि इनकार कयो त असांखे पीपल्स पार्टीअ टिकट न खपे, आहियूं असां पीपल्स पार्टीअ जा, पर असां आज़ादु विढ़ंदासीं त असां खटी वेंदासीं, पीपल्स पार्टीअ टिकट विढ़ंदासीं त हाराए वेंदासीं। ऐं हुननि आज़ादु इलेक्शन लड़ी, वरी पोइ पीपल्स पार्टीअ खे अची जॉइन कयो, ऐलान कयो त असां हिमायत था कयूं, माना टिकट न वरितऊं, इनकार कयूं, इहो हाल आहे पीपल्स पार्टीअ। पर हिन वक़्तु ज़रदारी साहिबु जेको अमरीकी यात्रा करे वापसि आयो आहे, ऐं ज़रदारी साहिबु जेको हिन महिल पीपल्स पार्टी जेका रीस्टोर थिए पई, जेको लॻे पियो नज़र पियो अचे,
धड़ाधड़ माण्हू पीपल्स पार्टी खे जॉइन कनि पिया। फैसल साले हयात जॉइन, हा फैसल साले हयात एॾो वॾो नालो आहे सियासत जो, ऐं पुराणो पीपलो आहे उहो बि जॉइन करे चुको आहे। ख़ुदि शाह महमूद कुरैशीअ जूं थ्योरीज़ हलनि पियूं, आफ्ताब शेरपाऊ जे बारे में हलनि पियूं, इन क़िस्म जूं मारवी मेमून जो बि नालो डिस्कस थिए पियो। त माना ही पीपल्स पार्टी में इम्तियाज़ शेख ऐं ॿिया माण्हू अची चुका आहिनि, खोड़ सारा माण्हू अची चुका आहिनि, ऐं जेके पुराणा पीपला हुया या न बि पीपला हुया, हाणे अॼु बि शायदि पीपल्स पार्टी जो जेको नून लीग जो सूबाई सदर हुयो उहो बि नून लीग छॾे इस्माइल राहू। हाणे इहे पीपल्स पार्टी में जेके ही शमूलियतूं ॿुधाइनि पियूं, ऐं ज़रदारी साहिबु इस्लामाबाद में अची वेहे थो त अधु दुनिया जे मुल्कनि जा सफ़ीर ऐं हाई कमिशनर्स जेके आहिनि उहे ॿ टे टे चारि चारि डेली मुलाक़ातूं थियनि पियूं। हाणे इहा एक्टिविटी पीपल्स पार्टी जी अॻु में ज़रदारी साहिबु हींअर रही आहे, ऐं हाणे जंहिं धड़ाधड़ मां जंहिं तरीक़े सां माण्हू जंहिं रफ़्तार में जॉइन पिया कनि पीपल्स पार्टीअ खे, ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके सफ़ीर मिलनि पिया, इन मां इहो माना इंडिकेटर्स आहिनि त पीपल्स पार्टी शायदि ईंदड़ जेको दौरु हूंदो उन में पीपल्स पार्टीअ जो यकीनन को कंहिं न कंहिं हद ताईं को चङो ख़ासो को रोल थी सघे थो। चलो टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते। असां सां गॾु जो ब्रेक खां मोटंदासूं त हीअ जेका हाणे शाकिर ॻाल्हि कई त जेको आसिफ अली ज़रदारी साहिब जूं सरगर्मियूं आहिनि उहे छा थियूं ॿुधाइनि, उन जे पोयां कहिड़ी कहाणी आहे, कोशिशि कंदासूं त उन ते वधीक ॻाल्हाए सघूं। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, हाणे जेका शाकिर ॻाल्हि पियो करे, ॻाल्हि इहा आहे त पाण पीपल्स पार्टी जी जेका अवामी हिमायत आहे उन जी ॻाल्हि पिया करियूं, जेका अवामी पार्टी हुई, जेका पहिरीं तव्हां ॻाल्हि कई त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ड्रेसिंग रूम्स मां सियासत खे कढी अवाम में आंदो। हाणे असां ॾिसूं पिया त हिन दौर में हाणे उहो अवामी सियासत वापसि ड्राइंग रूमनि में सुकिड़जी वई आहे। हीअ जेके बि शयूं थियनि पियूं, शर्जीर हुजे, अयान अली हुजे, डॉक्टर आसिम हुजे, हामिद सईद कासमी हुजे, जेके बि केस आहिनि, लॻे त इहो पियो त इहो मथे सॼो पेचअप थिए पियो, अवाम जी हिमायत जी का हाणे ज़रूरत खे महसूसु नथी थिए। सिंध में सभु वॾेरा पीपल्स पार्टी में शामिलु थी विया आहिनि, उहो अवामी जेको अंदाज़ हो सियासत जो उहो त ख़तमु थी वियो न मुल्क मां। ॾिसो त अवामी अंदाज़ त ख़तमु न आहे थियो। ख़ुदि अॼु जेका 4 अप्रैल वारी जेका पीपल्स पार्टी जी सालियानी भुट्टे साहिब जी वरसी गैदरिंग थींदी आहे, मोहतरमा जी जेका वरसी थिए थी, या इन खां अलावा ॿिया जेके इवेंट्स आहिनि, ऐसन में जलसा जुलूस बि कनि पिया, पंजाब में मोटिवेशन भले पई। ज़रदारी साहिबु हिते जेका पंजाब में नए तरह सां जेका शाकिर बि ॻाल्हि कई, पर तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में जेको इक़्तिदार आहे उहो सिर्फ़ु तव्हां 20 साल इक़्तिदारी सियासत कवर कई आहे ऐं बैकडोर सियासत खां वाक़ुफ़ु आहियो, त उहो रुगो अवामी तौर ते तव्हां मोबिलाइज़ेशन कंदा आहियो, पर जेके की प्लेयर्स आहिनि उन्हनि सां तव्हांजो राह रस्म ज़रूरी हूंदी आहे। मिसाल हिन वक़्तु हिकिड़ो इस्लामाबाद में वॾी स्पेकुलेशन आहे त ज़रदारी साहिबु जेको इस्लामाबाद वेठो आहे अचे ऐं जेके सफ़ीरनि सां मिले पियो, काफ़ी वॾनि माण्हुनि सां मिले पियो, अहम माण्हुनि सां मिले पियो, जेको शाकिर बि ॻाल्हि कई, उनजे पुठियां ज़ाहिर उहो लाइन अप कयूं हूंदियूं शयूं। हिकिड़ी त उहा ॻाल्हि आहे जेका ही तव्हां 3-4 नाला खयां, केसिस जा मामला हुआ, करप्शन जूं ॻाल्हियूं आहिनि, नेबा FI आहे, ख़ुदि अस्करी इदारा आहिनि, त ज़ाहिर उन्हनि सां त कंहिं न कंहिं लेवल ते तव्हांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी आहे। तव्हां कल्ह ई नई मुल्क ॿुधो त इमरान ख़ान जे बारे में जेका उन फरमायो आहे जनरल क्यानी जे बारे में, इहा त पाकिस्तान में अनडिनाएबल ॻाल्हि आहे त का बि मिलिट्री लीडरशिप हुजे, अस्करी इदारा हुजनि, की प्लेयर्स हुजनि, इस्लामी मुल्कनि जा सफ़ीर हुजनि या माण्हू हुजनि, या अमेरिका हाणे चाइना जो मामिलो हुजे, इन्हनि समूरनि माण्हुनि सां रियासतदारी जे करे तव्हांजो बैकडोर त ज़रूरु राब्तो रहंदो आहे। उहो भुट्टे साहिब जो गो उहो पूरी वॉल में रहे थो। ॿई दौर डिक्टेशन न वरिती 90 वारे सॼे हुन सियासत में, त उनजी हुकूमत न हली सघी। हाणे पीपल्स पार्टी डिक्टेशन ते हले पई, 5 साल पहिरीं पूरा कया, हाणे वरी डिक्टेशन पई वठे। ख़बर न आहे त पीपल्स पार्टी जी कंहिंसां ॻाल्हि थी आहे, कहिड़ी डिक्टेशन आहे या न आहे, पर इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त सिकंदर जी ॻाल्हि खे माज़रत सां मां इन सां सहमत नथो थियां। ही अॼुकल्ह जेको इक़्तिदार में अचणु आहे न, इहो पब्लिक जा अवाम जा वोट, जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वाकई अवाम जे वोटनि सां चूंडिजी आयो, ठीकु आहे न, BBA जा दौर बि ईअं रहिया, पर हाणे जेको आहे न, हाणे माना एग्रीमेंट सां हुकूमतूं मिलनि थियूं, जेको नज़र अचे पियो त अमेरिका आहे, रावलपिंडी आहे, ठीकु आहे न, हाणे चाइना एड थिए पियो,
पर हाणे ही जेके न इहे वाक़ई अवामी वोट सां कोन था अचनि ऐं अवामी वोट जी हिन खे हिन महिल ज़रूरत बि न आहे हिन महिल इक़्तिदार तव्हां मथो अवामी वोट बि तमामु ज़रूरी आहे पर गॾोगॾु तव्हांखे ॿिया जेके की प्लेयर्स आहिनि उन्हनि सां राह रसम ज़रूरी आहे अवामी वोट आहे ॾेखारण जे लाइ अवामी वोट आहे अवामी वोट ते आयो आहे जेको आरोज़ जी 2013 जी ॻाल्हि कंदा आरोज़ जी हुई ॾिसो आरोज़ सां गॾोगॾु मियां साहिब जी सपोर्ट बि आहे ईअं त पीटीआई जी सपोर्ट बि आहे ईअं तव्हां नथा चई सघो दॿा ख़ाली हूंदा जिन ॿुधो जे ईअं हुजे त इमरान ख़ान गुज़िरियल 15 सालनि खां शेरवानी पाए पियो घुमे वज़ीर आज़म थियण लाइ छा थी सघियो आहे उहो वज़ीर आज़म जे ईअं न जे ईअं हुजे त पाकिस्तान में असगर ख़ान खां वठी कई माण्हू आहिनि जिन खे हर माण्हू जो आशीर्वाद ई ॾिसो रुगो पराई आशीर्वाद ते रुगो बैकडोर ते रुगो अस्करी इदारनि ते अमेरिका चाइना ते अवाम जो वोट तमामु ज़रूरी आहे उहो गॾु हूंदो ऐं राह रसम हूंदी इहो त इंटेलिजेंट प्ले पावर प्ले इक़्तिदार जी सियासत हिकिड़ी इंतिहाई ज़हीन तरीक़े सां ऐं कैलकुलेशन सां थींदी आहे मां हिकिड़ी शइ अर्ज़ु कयां त अवामी वोट जी अहमियत आहे ईअं नथो चवां त अवामी वोट जी अहमियत न आहे अहमियत ज़रूरु आहे पर अवाम खे मोकिले केरु थो मां तव्हांखे ॿुधायां थो इहो ई इमरान ख़ान जॾहिं असां हिते इस्लामाबाद में सहाफ़ी हुयासीं त इहो इमरान ख़ान अपारा मार्केट में मुज़ाहिरो करणु ईंदो त 200 माण्हू बि कोन हूंदा इमरान ख़ान जे जलसे में ठीकु आहे ऐं असां इमरान ख़ान खे कवर करणु न वेंदा हुआसीं त यार 60 माण्हू हूंदा छा इमरान ख़ान खे छॾेसि बाबा ठीकु आहे इहो ई इमरान ख़ान वरी माना जॾहिं एस्टेब्लिशमेंट थी चाहे जॾहिं लाहौर में ठीकु आहे ऐं नवंबर में ठीकु आहे जॾहिं एस्टेब्लिशमेंट थी चाहे ऐं ज़ाहिरा पाशा ॾे जनरल पाशा ॾे ते इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि त उन प्रमोट कयो एस्टेब्लिशमेंट चाहे थी त मीडिया बि इमरान ख़ान खे कवर करे थो वॾे पैमाने ते कवरेज ऐं अहिड़ी माण्हू बि लखे था अचनि भई इमरान ख़ान त उहो ई आहे पहिरियों माण्हू छो पिया अचनि इहा सॼी गेम एस्टेब्लिशमेंट जी आहे आरोज़ वोट इहे जेके बि आहिनि पब्लिक वारो इहो पब्लिक वारो त इहो आहे बज़ाहिर हिकिड़ो माना फेस सेविंग जे लाइ पब्लिक ऐं वोट हूंदा आहिनि बाक़ी त असुल कहाणी त पसे पर्दा जेका शाकिर ॻाल्हि कई त काउंसलर बि पीपी टिकट नथो वठे चए थो आज़ाद बीहंदसि खटंदसि पोइ पीपी में इहो पंजाब जे कंटोनमेंट जे बल्दियाती इलेक्शन में साल अॻु त सीन ज़रूरु हो हाणे इहो शाकिर एडमिट कंदो त काफ़ी हालतूं तब्दील थियूं जेके पाण ॿुधाए ॻाल्हि ॿुधो मोहतरमा जे दौर में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में चवंदा त रुगो थंबो खड़ी बीहारे छॾनि पीपल्स पार्टी जी टिकट ते त उनखे वोट मिलंदा हाणे त सूरत हाल बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ॾिसो इहा त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे थंबो बीहारींदो केरु बि बीहारींदो त ईअं मुमकिन न आहे पोइ चाहे मियां साहिबु हुजे चाहे पीटीआई वारो हुजे इन जो सबबु आहे गुज़िरियल 40-45 साल में मुल्क में थोरो शऊर बि वधियो आहे हीउ रुगो जेको चवणो आहे न त रुगो एस्टेब्लिशमेंट जी गेम आहे रुगो अवाम जी अहमियत न आहे ॾिसो हर शऊर वधियो आहे बिल्कुलु शऊर वधियो आहे इक़्तिदारी सियासत ॾिसो बिल्कुलु भले इहे भले माण्हू अचनि ॿुधो तव्हां मां जी ॻाल्हि नथो कयां मजमूई तौर ते माण्हुनि जे अंदरि शऊर वधियो आहे ई तव्हां ॾिसो हीअ इफर्ट थिए पई न हिकिड़े वक़्त खां पोइ ईंदो बिल्कुलु केटियूं त ज़ाहिर उहो तव्हां शामिल करियो उन जी मदद वठो इलेक्शन में खंभा खड़ा करण वारी ॻाल्हि आहे न त कमरुज़मान कायरा नज़र गोंदल नदीम अफ़ज़ल चंद पंजाब में वॾा चौधरी मंज़ूर वॾा ढिंग पे वेठा आहिनि न पीपल्स पार्टी जा क़ाइदीन जेके क़ाइदीन क़यादत में शामिल हूंदा भई उहे हाराए विया खंभे जी किथों ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां इहे त खंभा वॾा खंभा हुया इहे त हाराइनि कोन न इहे त पीपल्स पार्टी गॾोगॾु नवाज़ लीग जी अहमियत वधी ॾिसो हाणे उन में कई फैक्टर्स आहिनि हिकिड़े वक़्त में असां जंप करे हीअं सॼी ॻाल्हि खे मिलाए नथा सघूं 13 जी इलेक्शन पोइ ते ईंदो उन में तव्हां ॾिठो त पीटीआई जो वोट कीअं वधी मुल्क जी ॿियो नंबर पार्टी थी वई कीअं जेको ज़रदारी साहिबु चवंदो आरोज़ जी इलेक्शन में नवाज़ शरीफ़ खे मैंडेट न हुयो कीअं पीपल्स पार्टी जो मैंडेट जीअं शाकिर ॻाल्हि चई त रुगो अदालतुनि वारी ॻाल्हि कई शाकिर त अञा वधीक अहम ॻाल्हि इहा कई त सिक्योरिटी जे लाइ पैरामीटर अहिड़ा ठहिया तव्हां ॾिसो हिन वक़्तु मुल्क जो सॼे में सॼो मामिलो हर हुकूमत वज़ीर आज़म खां वठी इमरान ख़ान ताईं हर पार्टी आज़ादीअ सां करे थी हुनजो सिक्योरिटी एतिरो थ्रेट न आहे थ्रेट आहे त बिलावल भुट्टे खे आसिफ ज़रदारी खे या कुझु चंद ॿियनि माण्हुनि खे त इहो बि त हिकिड़ो मुल्क में वॾो सीन आहे त अदालतूं तव्हांजे लाइ टफ टाइम ॾियनि सिक्योरिटी तव्हां लाइ हमवार न आहे ॿाहिरीं दुनिया तव्हांखे लाइक न करे पोइ माण्हू हिकिड़ो बंकर में सॼो ॾींहुं तव्हां हुन में बुलेट प्रूफ ऐं जैम प्रूफ गाॾियुनि में हली ऐं बुलेट प्रूफ स्टेशन सां वर्कआउट करे माण्हू ज़रूरु थक पोइ त वोट ते असरु थिए थो इहा जेका तव्हां ॻाल्हि चओ था न पीपल्स पार्टी जो वोट इन करे असरु थियो आहे अदालतुनि खां पोइ जेको पीपल टू पीपल कॉन्टेक्ट घटियो आहे अगरि एक्सेस हुजे लेवल प्लेइंग फील्ड हुजे सभिनी खे बराबरि जो मौक़ो हुजे गवर्नेंस जो बि बिल्कुलु हिसो आहे गवर्नेंस जो बि हिसो आहे गवर्नेंस जो बिल्कुलु हिसो आहे पर गवर्नेंस खां वधीक जेके ॿिया मामला आहिनि
अदालतुनि खां वठी सिक्योरिटी खां वठी मुल्क जी गैर मुवाफ़िक़ हालतूं कारकर्दगी छा आहे? कारकर्दगी ज़ीरो आहे। बिल्कुलु अदा उहो त हाणे कारकर्दगी हुजे न हुजे, तव्हांखे निकाह में सिंध खे मिलियल आहे पीपल्स पार्टी, बिल्कुलु ऑप्शन ई कोन्हे न तव्हां वटि। कहिड़ो ऑप्शन आहे? नून लीग तव्हां वटि कोन्हे, शाकिर साहब निकाह में मिलियल आहे न, तव्हां वटि ऑप्शन आहे, निकाह ठोड़े छॾियो न, तव्हां वटि ऑप्शन ई कोन्हे न। असां वटि सिंध में किथे ऑप्शन? त उहा ई ॻाल्हि आहे न। हा, त मजबूरी आहे सिंधियुनि जी वोट ॾियणु। ऐं ॿियो हिकिड़ी शइ मां आख़िरी शइ तव्हांखे एड करणु चाहियां, पीपल्स पार्टी हज़ार इख़्तिलाफ़नि जे बावजूदि, करप्शन बि आहे पीपल्स पार्टीअ में, सिंध में कम बि कोन था थियनि, पैसनि खां सवाइ कम कोन थींदा, पर पीपल्स पार्टी बनस्बत ॿियनि पार्टियुनि जे, नून लीग, PTI या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि जे बनस्बत अॼु बि पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं अवामी पार्टी जी हैसियत रखे। अवामी पार्टी आहे, लिबरल पार्टी आहे, डेमोक्रेटिक पार्टी आहे, एक्सेस आहे तव्हां वटि। तव्हां ख़ुर्शीद शाह खां एक्सेस आहे, असांखे त झले अञा ॻाल्हाए सघो था। एस्टेब्लिशमेंट जी पार्टी न थी आहे जीअं ॿियूं पार्टियूं इहो त प्लस आहे। या इहा शइ ज़रूरु ज़हन में रखूं। ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो, गुज़िरियल 5 साल असां जेकॾहिं ॾिसूं था त मर्कज़ में पीपल्स पार्टी हुई ऐं हिते सुप्रीम कोर्ट जो जेको किरदारु उहो असांजे साम्हूं आहे। हाणे उन्हनि वटि सूबे में हुकूमत आहे ऐं सूबे में जेका सिंध हाई कोर्ट जीअं करे पई, बाक़ी टिनी सूबनि में बि हुकूमतूं आहिनि। अधु ॻाल्हि जो जवाबु पाण ई ॾेई छॾियो त मतिलबु अदालतूं तव्हांजे लाइ मुवाफ़िक़ न आहिनि, तव्हांजे लाइ सिक्योरिटी मुवाफ़िक़ न आहे, तव्हांजे लाइ अवामी अंदाज़ मुवाफ़िक़ न आहे, त हिकिड़ो सियासतदान छा कंदो? या मथी सपोर्ट सां ड्रोन माज़रत सां अदालतूं अॼु ई न, जॾहिं को पीपल्स पार्टी ठही आहे, पहिरें क़ाइदे खे अदालत शाकिर असां ॻाल्हि जी शुरूआत कईसीं भुट्टो साहब जे अदालती क़त्ल सां, बिल्कुलु जिन जो नालो ई ट्रायल जो अदालती क़त्ल आहे। नाउ इट्स कॉल्ड द जुडिशियल मर्डर। उन खां वठी ॾिसो ॿिया मामला पंहिंजी जाइ ते, इहा बिल्कुलु बेड़ो गर्क आहे। गवर्नेंस ठीकु थियणु घुरिजे, इन जो को जवाबु कोन्हे को पीपल्स पार्टी खे बहितर करणु घुरिजे। इन खां अलावा अदालतूं हुजनि, सिक्योरिटी हुजे, एस्टेब्लिशमेंट हुजे, आलमी पावर्स हुजनि, या मुल्क जे अंदरि ख़ुदि तव्हांजी शहरियत ते, तव्हांजी वफ़ादारीअ ते, मुल्क सां सालमियत ऐं मुल्क जी अहमियत सवाल हुजे, इन समुझनि मामलनि पीपल्स पार्टी वॾी महिरबानी तव्हांजी, शागिर्द तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।